माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारू अगस्त 2021 सिलसिलो शायरी शऊर पेश खिदमत है राज राजपर जो गजल आवाज साकिब अबरो। अखड़न में अबहाम मलाए छा माना हुन आछो सो जाम अलाए छा माना। पाण मिट्टीअ जा माण्हू कोमल आसीसूं सूंह समद संग्राम मलाए छा माना। सो तमगो या तौक खुदी अलय का फाई सोनू लाल लगाम मलाए छा माना। पत विञाए वेठो आखिर मत मूढ़ो नामारो बदनाम मलाए छा माना। देश भगति देश दरोही सॾिजे थो ही उबतो इल्जाम अलाए छा माना। मूं समझो इस्लाम मोहब्बत ऐं शांति तो समझो इस्लाम अलाए छा माना। आज़ादी पई झूले हेमुअ रूप अञा दार मथे विश्राम अलाए छा माना। धारत गायब गॾजन जीवन ॾिसजे थो जीम पुठियां को लाम मलाए छा माना। को मोहन जो मन परूड़े की न सघियो राज अयाज़ ऐं श्याम मलाए छा माना। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद के हासिल करण लाए जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध के सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो शेयर करियो ऐं हाँ बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।